जी नाज़रीन, भलीकार चवंदासीं। अमन अमान जी सूरत हाल जो ज़िक्र कंदासीं। कराची समेत सॼी सिंध में अमन अमान वारी सूरत हाल जेका आहे का ख़ातिर ख़्वार न आहे। स्ट्रीट क्राइम आहे, भुंग जे लाइ अगवा जूं वारदातूं आहिनि, फुर जा वाक़िया आहिनि। रोज़ानो वापारियुनि खां दुकानदारनि खां मुख़्तलिफ़ शहरनि में फुर जूं वारदातूं पेश अची रहियूं आहिनि। ऐं पुलिस छा करे रही आहे, पुलिस कहिड़ी कार्रवाई करे रही आहे, उहो त सॼी सिंध जे साम्हूं आहे। ज़िक्र कंदासीं त कचे वारे इलाइक़े में हिकु वॾे अरसे खां वठी ऑपरेशन हले पियो। पुलिस जूं शहादतूं थियनि थियूं। पुलिस खे केतिरी कामयाबी मिले थी, नथी मिले, उहे अंग अखर बि उहे पुलिस दावा त कंदी आहे त असां ॾोहारी ज़ख़्मी कया आहिनि, पर उहे का तस्दीक वारी शइ न हूंदी आहे। सो SSP घोटकी तनवीर अहमद तुनियो ज़िले में आछ कई आहे ॾोहारियुनि खे त उहे हथियार फिटा कनि ऐं उन्हनि जी कानूनी मदद कई वेंदी। उहे केसनि खे त ज़रूरु मुंहुं ॾींदा, पर उन्हनि जी कानूनी मदद कई वेंदी। इन सिलसिले में कमेटी बि जोड़ी वई आहे। ॿिए पासे इहो बि ज़रूरु ज़िक्र कंदासीं त MNA अली गौहर ख़ान महर आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे इन शइ जो इज़हार कयो आहे त जेकॾहिं माण्हू कानून हथ में खणंदा, बिरादरियूं हिक ॿिए सां विढ़ंदियूं त ॻाल्हियूं हथनि मां निकिरी वेंदियूं। उनजे करे हुन हुकूमत खां मुतालबो कयो आहे, ज़ोर भरियो आहे त हुकूमत खे एक्शन वठणु घुरिजे। मीरपुर माथेले मां आवाज़ न्यूज़ जे ज़िले रिपोर्टर लतीफ़ वसीर असांखे जॉइन कयो आहे। लतीफ़, प्रोग्राम में भलीकार चवां थो। वॾी महिरबानी। जी लतीफ़, SSP घोटकी कमेटी जोड़ी आहे, छा तफ़सील आहिनि उन जा ऐं SSP घोटकी इन हवाले सां छा चयो आहे? जी घोटकी ज़िले में ख़ासि तौर ते केतिरे सालनि खां वठी बदमनी जेका रही आहे, ख़ासि तौर ते कच्छ जो एरिया, ॾोहारी सेक्टर, केतिरे ॾोहारियुनि जा गुरू टोला हुते मौजूदु नी। पुलिस बि ऑपरेशन करे पई, एॾी वॾी का कामयाबी न मिली सघी। हिकु तरफ़ इहा शइ, ॿिए तरफ़ SSP घोटकी तनवीर पर जेको ॾोहारियुनि खे हिकिड़ी आंच कई वई आहे, जेके ॾोहारी आहिनि या ढारियल आहिनि, उहे पाक मुरादो पेश थियनि त उन्हनि खे कानूनी मदद कई वेंदी। पंहिंजी रुपये में हिकिड़ी कमेटी जोड़ी वई आहे, DSP घोटकी अब्दुल कादिर चाचड़, इम्तियाज़ दोगी, DSP मीरपुर मिठल ककराणी, अबू बकर गबोल, ज़ाहिद मीरानी, इहे कमेटी जा मेंबर आहिनि ऐं इहे ई उन्हनि खे कानूनी मदद बि फराहम कंदा। उन सां गॾु इहो बि उन में ॼाणायो वियो आहे जेके ॾोहारी पेश थींदा त उन्हनि जे मथां जेकॾहिं ग़लति केस हूंदा, साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी कराई वेंदी। उन सां गॾु जेके ॾोहारी खे डाउट आहे उन्हनि जे मथां को बि केस दाख़िल कोन कयो वेंदो, फौरन उन्हनि खे अदालतुनि हवाले कयो वेंदो ऐं उहे पाण कानूनी अदालती जेके केस आहिनि उनखे पाण फेस कंदा। पर उन सां गॾु घोटकी ज़िले अंदरि मजबूरी तौर ते 1200 खां मथे जेके ॾोहारी, ढाड़ियल या रूपोश एब्स कंडर माण्हू जेके नी उते जेके नी मौजूदु आहिनि ऐं केतिरा ई इनाम याफ़्ता आहिनि। ऐं उन सां गॾु यादि रहे त घोटकी ज़िलो या कश्मीर हुजे या सखर हुजे, इन्हनि ज़िलनि अंदरि शिकारपुर में जेको सभ खां वधीक जेको अहम इशूज़ आहे उहो आहे क़बीलाई तकरार। जेसि ताईं ज़िले घोटकी अंदरि क़बीलाई तकरार ख़तमु न थींदा, एसि ताईं ॾोही जेके वारदातूं आहिनि उहे ख़तमु न थी सघनि। ऐं हीउ हिकिड़ो बहितरीनु क़दम आहे ॾोहारियुनि जे लाइ, ख़ासि तौर ते कटे जा ॾोहारी वक़्तनि फ़वक़्तनि जेके सोशल मीडिया ते वीडियो वायरल कंदा रहिया त असां पेश पवण जे लाइ तयारु आहियूं। SSP पारां बि अहिड़ी ऑफर जेका कई वई आहे ॾोहारियुनि खे त पेश कनि त उन्हनि खे कानूनी मदद बि फराहम कई वेंदी। ऐं उन सां गॾु ॿी शइ जेका आहे उहा इंतिहाई अहम आहे, छाकाणि त हीअ जेके ॾोहारी आहिनि उन ॾोहारियुनि में केतिरा ई अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके ॾोही वारदातूं में मुलविस आहिनि, केस दाख़िल थियनि। उहे सभ खां वधीक क़बीलाई तकरार, छाकाणि ज़िले घोटकी अंदरि जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि इन्हनि जी बि का ज़िम्मेवारी आहे। इहे बिल्कुलु सही था चओ। अच्छा, MNA अली गौहर ख़ान महर छा चयो आहे, मुख़्तसर ॿुधाइजो लतीफ़। जी MNA अली गौहर ख़ान महर गुज़िरियल ॾींहुं ॿ जेके नी नौजवान शहीद लिगारी ऐं मेहरान महर, इहे हिकु हफ़्तो अॻु इंटरचेंज वारनि उन्हनि खे शहीद कयो। हिकु महर जेको अगवा थी वियो, उन हवाले सां उन सिंध हुकूमत खां इहो मुतालबो कयो त फौरन कार्रवाई कई वञे। ईअं न थिए जो अवाम जे हथनि मां जेको आहे इहे शइ निकिरी वञे, अॻिते हली करे तकरार वधी वञनि। उन सां गॾु आबिद सुंदराणी खे बि इहा हिकिड़ी गुज़ारिश कई त तव्हां सरदार आहियो ऐं हीअ जेके माण्हू इन में जेके मुलविस आहिनि फौरन उन्हनि खे कानून जी मदद सां उन्हनि खे गिरफ़्तार कराए। ठीकु आहे, वॾी महिरबानी लतीफ़। जी नाज़रीन, असां राब्तो कयो आहे SSP घोटकी तनवीर अहमद तुनियो साहब, हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे। तुनियो साहब, प्रोग्राम में भलीकार चवां थो। महिरबानी, वॾी महिरबानी। अच्छा तुनियो साहब, तव्हां हिकु कमेटी जोड़ी आहे जंहिंमें तव्हां ॾोहारियुनि खे ऑफर कई आहे त ॾोहारी जेके आहिनि उहे पेश पवनि ऐं पंहिंजा हथियार फिटा कनि ऐं कानूनी तौर ते उन्हनि जी मदद कई वेंदी, उन्हनि जे ख़िलाफ़ु नओं को बि केस न ठाहियो वेंदो ऐं जेके केस आहिनि उन्हनि खे उहे मुंहुं ॾींदा।
ऐं पुलिस अमलदार जेके DSP साहब आहे उनजे अॻुवाणी में तव्हां कमेटी जोड़ी आहे, इन कमेटी जोड़ण जी ज़रूरत कीअं पेश आई ऐं छाकाणि त वक़्तनि फ़वक़्तनि सोशल मीडिया ते ॾोहारी बि इन क़िस्म जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि त असां पेश पवणु चाहियूं था ऐं असांजी मदद कई वञे, अव्हां छा उन शइ खे नज़र में रखियो आहे या इन जे पुठियां कबी लॉजिक आहे, छा चवणु आहे अव्हां जो इन हवाले सां? सही, सभ खां पहिरियों त तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मूंखे तक़रीबन सिंध में सर्व करे काफ़ी टाइम थियो आहे, मुंहिंजो तालुक़ु सिंध सां ई आहे जी। बुनियादी तौर ते असां वटि जेके ख़ासि तौर ते ॾोहारी आहिनि, जॾहिं असां हुनजो बैकग्राउंड चेक कयूं था त उहो कंहिं न कंहिं टाइम ते पंहिंजी हिकिड़ी आम ज़िंदगी गुज़ारींदा रहिया आहिनि। उनखां पोइ अचानक उनजे कबीले जे कंहिं हिकिड़े माण्हू जो मर्डर थी वञे थो ऐं सिर्फ़ु कबीलाई लाॻापे जे करे या कंहिं रिश्तेदारी जे करे उनजे ख़िलाफ़ु जेको FIR दाख़िल थी वञे थी, ख़ासि तौर ते असां वटि इंटीरियर सिंध में जेको मर्डर जा केसिस थियनि था उनमें काफ़ी सारा माण्हुनि खे नाजाइज़ तौर ते जेको आहे शामिलु कयो वञे थो या असांजो हिकिड़ो अलमियो आहे सोसाइटी जो त असां वटि हिते सच कोन्हे को ऐं FIR कूड़े जी बुनियाद ते कटाइनि था। मालिक जंहिंजो मर्डर थिए थो पोइ हुनजे हथ में जॾहिं कलम अचे थो त हू तक़रीबन 50-60 माण्हुनि खे नॉमिनेट कनि था ऐं जॾहिं हिकिड़ो को माण्हू FIR में नॉमिनेट थिए थो ज़ाहिर आहे क़ानूनी तौर ते उनजी बेल बि ॾुखी थिए थी, फरियादी पारां जेको आहे, छो त हुन सां पुलिस जी बि हमदर्दी हूंदी आहे, हिकिड़े लीगल सिस्टम जी बि हमदर्दी हूंदी आहे। पोइ अक्सर ईअं ई माण्हू चालान थी वञनि था, पोइ उहो वञा घर घर छॾे करे पोइ अहिड़े क़िस्म जी रस्तो अख़्तियार कनि था। हीअ हिकिड़ी मुंहिंजी अंडरस्टैंडिंग आहे, नंबर 1। नंबर 2, तव्हां बिल्कुलु सही ॻाल्हि कई त जेको रिसेंटली कुझु सोशल मीडिया ते कुझु ॾोहारनि पारां जेके मूंखे ख़बर न आहे त हुनजो छा बैकग्राउंड आहे, पर उन्हनि पारां इहा ऑफर कई वई त असां बि हिकिड़ी आम सुठी ज़िंदगी गुज़ारणु चाहियूं था ऐं इन सिलसिले में पोइ मूं सोचियो त असांखे लाज़मी तौर ते कुझु न कुझु करणु खपे। मूं हिकिड़ी कमेटी ठाही आहे, पर ओवरऑल अगरि असां पंहिंजे क्रिमिनल जस्टिस सिस्टम खे जेसिताईं बहितर न कंदासीं तेसिताईं न असांजा जेके ॾोहारी जी जेका फैक्ट्री लॻल आहे इहा बंदि न थींदी ऐं सोशल जेको असांजो क्रिमिनल जस्टिस सिस्टम आहे उहो स्टार्ट थिए थो FIR जे दाख़िल ऐं उनजे करे ई जेको आहे काफ़ी माण्हू जंग जो रस्तो वठनि था, पोइ वञी ॾोहारी टोलनि सां मिलनि था या जेलनि में वञी करे उनजी एसोसिएशन थिए थी माण्हुनि सां ॾोहारनि सां। इन सॼे खे मद्देनज़र रखी करे मूं हिकिड़ो सिस्टम ठाहियो आहे। हिन में इनशाला असां माण्हुनि खे सुठो रिलीफ ॾींदासीं, रिलीफ इन द सेंस की असां हुनजे केस जी प्रॉपर जांच बि कंदासीं ऐं कंहिंजे ख़िलाफ़ बि को बि अदालत खां मथां क़दम न खयो वेंदो, बल्कि हुनखे असां कोर्टनि जे हवाले कंदासीं। सुठो सवण आहे तुंहिंजो साहब, सुठो सवण आहे त इन सां पुलिस जो मोराल बि बुलंद थींदो, छाकाणि त अदालत खां मथां जंहिंखे हाफ फ्राई फुल फ्राई वारो जेको टर्म सिंध पुलिस में यूज़ थींदो आहे, जंहिंसां खोड़ अहिड़ा माण्हू बि हूंदा आहिनि जेके बाद में ख़बर पवंदी आहे त उहो ॾोहारी बि न हूंदो आहे। इन क़िस्म जूं बि बदकिस्मती सां शयूं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुख़्तलिफ़ हंधनि ते इन क़िस्म जा वाक़िया बि पेश अचनि था। जेके मूंखे ॼाण आहे तुंहिंजो साहब त 1200 खां वधीक ॾोहारी आहिनि घोटकी ज़िले में, जेके मुख़्तलिफ़ नोए जा जेके ॾोहारी आहिनि। अव्हां कीअं था ॾिसो त अॼु MNA अली गौहर ख़ान महर साहब जेको आहे उन बि गुज़िरियल ॾींहुं ॻाल्हि ॿोल कई आहे। उहो बि चए थो त जेसिताईं जेकॾहिं हर माण्हू हर बिरादरी पंहिंजो कानून पाण ठाहींदी ऐं कानून हथ में खणंदी त ॻाल्हियूं हथनि मां निकिरी वेंदियूं। हुन अपील कई आहे, हुन मुतालबो कयो आहे सिंध गवर्नमेंट खां त उहा मुदाख़लत करे ऐं उहा जेका आहे कबीलाई तकरार ऐं बिरादरी तकरार जेके आहिनि उहे कानून जी मदद सां उहे ख़तमु कराए। त हाणे मुंहिंजो जेको बुनियादी तौर ते सुवालु आहे, छा जेको तव्हांजो हीउ इनिशिएटिव आहे इन सां गॾोगॾु जेका तव्हां हुते प्रैक्टिस कयो पिया उन में सियासी मुदाख़लत आहे, सियासी बासर या जेके सियासी माण्हू आहिनि, सिधो सऊं जेकॾहिं चऊं चूंडियल नुमाइंदा आहिनि या मुख़्तलिफ़ जेके अॻवान आहिनि, छा उन्हनि जी मुदाख़लत आहे जंहिंजे करे बि अमन अमान खे बरक़रार रखण में या कबीलाई तकरार ख़तमु करण में का रुकावट आहे? न, मुंहिंजे ख़्याल में त असांजो सोसाइटी जो वरी हिकिड़ो ॿियो एल्बो इहो आहे त असां वटि हर सियासतदान खे हिकिड़ो विलन करे पेश कयो वेंदो आहे ऐं ज़ाहिर आहे हुनजा काफ़ी सारा जवाब बि हुया ऐं उन ते असां डिस्कस नथा कयूं। मां नथो सम्झां त कबीलाई जहिड़नि में को हिननि जो पॉलिटिकल माण्हू जो को किरदारु आहे, हू न चाहींदा त असांजे इलाइक़नि में अहिड़ा क़िस्म जा मसइला थियनि। किथे किथे हू पाण बि बेवस थी वञनि था ऐं मां सम्झां थो त उहा बेवसी बि आहे, पर जेको मूं बुनियादी नुक़्तो आहे उहो इहो आहे त जेको क्रिमिनल जस्टिस सिस्टम आहे, जेको FIR जी रजिस्ट्रेशन, उनजी इन्वेस्टिगेशन ऐं जॾहिं उहो इन्वेस्टिगेशन कोर्ट में वञे थी त जेको असां वटि
जीअं FIR कटिजे थी ईअं ई चालान थिए थी ऐं हिकिड़ी मां अगरि लफ़्ज़ इस्तेमालु कयां त असांजो जेको बुनियादी फॉल्ट आहे उहो इन क्रिमिनल जस्टिस सिस्टम में आहे त कबीलाई जहिड़नि खां वठी ॾोहारियुनि जो जेको वजूद में अचणु या माण्हुनि खे हिकिड़ो कंहिं माण्हू जी अगरि FIR कंहिंजे ख़िलाफ़ थी वञे थी त उहो परेशान थी वञे थो, घर छॾे थो, अहिड़े क़िस्म जो इशूज़ आहिनि। पॉलिटिकली हर पॉलिटिकल माण्हू जेको बि हिन घोटकी ज़िले सां हुनजो तालुक़ु आहे, चाहे उहो कहिड़ी बि सियासी मज़हबी जमात सां हुजे, उन हमेशह जॾहिं बि मिलियो आहे त उन्हनि हमेशह क्रिमिनल एक्टिविटीज़ जी मज़म्मत कई आहे ऐं क्राइम खे ख़तमु करण जे लाइ या क्रिमिनल्स जे ख़िलाफ़ एक्शन खणण जे लाइ उन्हनि पुलिस जे मथां ज़ोर बि रखियो आहे। त इहो परसेप्शन त हिकिड़ो आहे आम माण्हुनि में त सियासतदान शायदि को अहिड़े क़िस्म जो कमु कंदो आहे, पर हिन में हक़ीक़त काई कोन्हे का ऐं मूंखे कॾहिं बि को अहिड़ो प्रेशर महसूसु न थियो आहे। ऐं मां सम्झां थो त हीउ जेको एग्ज़ाम आहे इन में अगरि को हिकिड़ो ट्रायल बेसिस ते को कमु को ॾोहारी पेश थियणु चाहे त मूं पंहिंजे ऑफिसरनि जा नंबर ॾिना आहिनि, हू हुन सां राब्तो कंदो, असां हुनजी केसनि जी सॼी डिटेल मालूम कंदासीं, हुनखे हिकिड़ी हिकिड़ी शइ खे स्क्रूटनाइज़ करे पोइ असां हुनखे सरेंडर करे कोर्ट में पेश कंदासीं। ऐं बल्कि न सिर्फ़ु इहो बल्कि असां वटि कानूनी तौर ते असांखे सेकेंड इन्वेस्टिगेशन या चेंज ऑफ इन्वेस्टिगेशन जो पावर बि हासिलु आहे, जेको पुलिस जे कानून मुताबिक़ असां लाज़मी तौर ते अगरि हू चाहींदो त असां कंहिं हिकिड़े ईमानदार ऑफिसर खां हुनजे तमामु केसनि जी ॿीहर जांच बि कराए सघूं था। इहो पावर आहे पुलिस वटि ऐं इनखे बि असां इस्तेमालु कंदासीं। ऐं इन सां गॾोगॾु मूं हिकु रस्तो ॾिनो आहे तमामु उन्हनि माण्हुनि जे लाइ। तव्हां ज़िक्र कयो 1200 जेके आहिनि प्रोक्लेम्ड ऑफेंडर आहिनि, इहो शायदि जेका फिगर आहे हिन में अगरि असां 2 कैटेगरी ठाहियूं, हिकिड़ा उहे जेके ॾोह कनि था, मिसाल तौर ते चोरी डकैती कनि था, उनजो तइदादु घटि हूंदो, पर ही जेके बाक़ी आहिनि क़बाइली जड़नि जा माण्हू आहिनि या मिसाल तौर ते कंहिं ॿियनि केसिस में आहिनि, इहे सभु मिली सिली करे हूअं त जेके असां वटि क्रिमिनल्स आहिनि ख़ासि तौर ते जेके ख़ासि तौर ते किडनैपिंग फॉर रैंसम कनि था या जेके चोरी चकारियूं कनि था, उनजो तइदादु घटि आहे, पर जेको प्रोक्लेम्ड ऑफेंडर्स आहिनि उनजो तइदादु बिल्कुलु आहे। ऐं उन में बि मां सम्झां थो त अगेन असांखे कानूननि में वरी बि हिकिड़ी अमेंडमेंट जी ज़रूरत पवंदी ऐं अॻिते हली करे को डिस्प्यूट रेज़ोल्यूशन कमेटीज़ जे जीअं ख़ैबर पख्तूनख्वा जे लॉ में आहे त हिकिड़ो अहिड़ो सिस्टम ठाहियो वञे जंहिंखे कानूनी शेल्टर हासिलु हुजे त जीअं माण्हुनि जा जेके नंढा नंढा मसइला आहिनि, ख़ासि तौर ते सिविल नेचर जा मसइला जेके बाद में हली करे कबीलाई जड़नि में तब्दील थियनि था या उन्हनि जा शिकायतूं दूर न थियण जे करे पोइ फ्रस्ट्रेशन में कंहिं माण्हू जो मर्डर कनि था या झेड़ा कनि था, त उनखे बि मुंहिंजे ख़्याल फॉर्मलाइज़ करण जी ज़रूरत आहे। डिस्प्यूट रेज़ोल्यूशन को कमेटीज़ जेको आहे मां सम्झां थो असांजे हिकिड़े मुआशरे जी ज़रूरत आहे। ज़ाहिर जिते इंसानु रहे थो उते तज़ाद थियनि था, कुझु मसइला थियनि था, त उन लाइ हिकिड़ो लीगल फोरम हुजणु लाज़मी आहे। बिल्कुलु, जेकॾहिं तुने साहब जेकॾहिं पुलिस लॉ में शामिल आहे। जी जी बिल्कुलु, जेकॾहिं तुने साहब जेकॾहिं शफ़ाफ़ियत हूंदी ऐं जेकॾहिं इंसाफ़ ते ॿधल उहे कमेटियूं फ़ैसिला कंदियूं या उहे उन्हनि जो जेके निबेरा थींदा जेकॾहिं, त उहो हिकिड़ो सुठो सवण आहे, छाकाणि त पूरी दुनिया में बि अदालतुनि खे छॾे करे मुतबादिल ॾांहुं सोचियो वञे थो। उमेदु कयूं था तव्हांखे ज़रूरु नतीजा मिलंदा। वॾी महिरबानी तुने साहब, तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो। नाज़रीन, प्रोग्राम जारी आहे, वठूं था ब्रेक।